अस्सलाम दोस्तों। हिन वक्त मां नंगर पार्कर में आया ऐं नंगर पार्कर जे हिन ॻोठ चित्रासर में ही जेके ॻोल्ही दोस्त आहिनि इहे नंगर पार्कर कारूंजर मेलो जेको सावणी मेलो थियणो आहे 3 खां 4 सेप्टेम्बर ते उन जी तयारी पिया कनि। अचो त तव्हांखे चित्रासर जे हिननि कोहली दोस्तनि जी ही कल्चर जेका डांस आहे हुननि जो जेको कल्चर आहे उन जी तयारी ॾेखारियूं।